अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, क़ासिम राज पर हाज़िर आहे। दोस्तों, अॼु असां ॻाल्हाईंदासीं त सिंध में साइंस ऐं टेक्नोलॉजी वसीले तब्दीली जा ख़्वाब ॾिसंदड़ जेके नौजवान आहिनि, उहे सिंध खे टेक्नोलॉजी ऐं साइंस जे मैदान में, ख़ासि तौर ते IT जे मैदान में कहिड़े पासे वठी वञणु चाहिनि था। अॼु सिंध जे हवाले सां हिकिड़ी अहम ख़बर आहे त असांजे सिंध जे नौजवाननि सिंधी ई लर्निंग या सिंधी जेका वेब पोर्टल आहे सिंधी अकेडमी जे नाले सां उनजी लॉन्चिंग कई आहे। हाणे उहे नौजवान असां सां हींअर लाइव आहिनि। असां कोशिशि कंदासीं त उन्हनि खां ॻाल्हियूं पुछूं त इन जेका सिंधी अकेडमी जेका वेब पोर्टल आहे इहा असांजे सिंध जे नौजवाननि लाइ कीअं फ़ाइदेमंद थी सघे थी। हींअर दोस्तो मूंसां गॾु आहे अवेस जूणो, आफ्ताब सुमरो ऐं राशिद मोहम्मद राशिद बि असां सां गॾु आहे। राशिद जे आवाज़ में थोरो प्रॉब्लम अचे पियो, पर यकीनन हाणे अची वेंदो। सभिनी दोस्तनि खे भलीकार। ही दी गाइड जो जेको फोरम आहे उहो सिंध जे नौजवाननि जे लाइ आहे ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त सिंध जे नौजवाननि खे जेके मुख़्तलिफ़ शोबा आहिनि ज़िंदगी जा, उन्हनि में जेके हू कामयाबियूं माणिनि था या हुननि जूं जेके सक्सेस स्टोरीज़ आहिनि उहे असां ॿियनि नौजवाननि सां शेयर कयूं, जीअं हिकु सुखी सताबी सिंध जी अदावत लाइ असां जेको पंहिंजो किरदारु आहे उहो अदा करे सघूं। मुंहिंजो दोस्तनि खां पहिरियों सुवालु हूंदो त हीउ जेको अॼु तव्हां प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे ऐं हीअ जेका सिंधी अकेडमी आहे इन जी लॉन्चिंग थी आहे ऐं तव्हांजी दवात ही दुनिया जी पहिरीं सिंधी ई लर्निंग वेब पोर्टल आहे। जेको बि दोस्त पहिरीं बिस्मिल्लाह करणु चाहे हिन जे जेका सिंधी अकेडमी जे हवाले सां, त असांजे ॾिसंदड़नि खे तव्हां ॼाण कहिड़ी ॾींदा? शुरू था कयूं। पहिरीं थोरी घणी ॻाल्हि ॿोल कंदासीं त स्किल्स जे बारे में। पहिरीं असांजो मेन फोकस जेको सिंधी पंहिंजो हिन जो हो, पंहिंजो असांजे पोर्टल जो उनजो इहो ई हो त अब असां स्किल्स ते ॻाल्हाए वञे ऐं उहे स्किल्स जेके दुनिया में हींअर दुनिया जे इंटरनेशनल जेकी मार्केट या उन जे डिमांड ते जेके स्किल्स आहे उन्हनि ते ॻाल्हाए वञे। हीउ जेको दौरु आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड क्लाउड कंप्यूटिंग ऐं IoT जो दौरु आहे, त कोशिशि इहा ई त उन्हनि खे कवर अप कयूं ऐं इन्हनि स्किल्स ते ॻाल्हि ॿोल कई वञे, इन्हनि ते कोर्सिस ठाहिया वञे, छो जो इन ते कमु तमामु घटि थियो आहे। असांजी यूनिवर्सिटीज़ में जेके कोर्सिस आहिनि उहे आउट ऑफ डेट आहिनि, इन्हनि खे पढ़ायो कोन थो वञे। त इन खे जेकी थोरी घणी इंफॉर्मेशन ई असां उहा कोर्सिस बाय थ्रू कोर्सिस असां इन वेबसाइट ते कम्युनिकेट कई आहे। अच्छा राशिदा, तव्हां छा चवंदो त हीउ जेको आहे त उहे असांजे नौजवाननि लाइ कीअं मुफ़ीद थी सघे थो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आवाज़ जो त प्रॉब्लम तव्हांजो अचे पियो, न करे अंदाज़ ते ॻाल्हायां थो। बिल्कुलु ठीकु आहे। आवाज़ अचे पियो? जी 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 बिल्कुलु। हीउ जेको प्लेटफॉर्म असां लॉन्च कयो आहे, असां उहो ख़ासि करे सिंधी नौजवाननि खे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ में जे दौर में दाख़िल थियण जे लाइ प्रोग्राम लॉन्च कयो वियो आहे। हिन प्रोग्राम में असां जेको आहे शुरूआती तौर ते असां कुझु स्किल्स जा कोर्स रखिया आहिनि ऐं असां फ्यूचर में वधीक स्किल्स जा कोर्स रखंदासीं, यानी जंहिंमें डिजिटल स्किल्स हूंदियूं। जी जी। इन जो सबबु इहो आहे त छाकाणि त हीउ जेको दौरु आहे उहो डिजिटल स्किल जो दौरु ई आहे। हीअ जेका हाणे इंडस्ट्री रिवॉल्यूशन ईंदी, ॿियनि ॿाहिरि जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उन्हनि में त रिवॉल्यूशन अची चुकी आहे, पर जेका हिते पाकिस्तान में ईंदी त उनजे अचण सां मतिलबु खोड़ सारा माण्हू, लखनि जी तइदाद में माण्हू जेको आहे बेरोज़गार थी वेंदा। त उन वक़्तु उहा स्किल ई हूंदी, यानी सॉफ्ट स्किल ई हूंदी जेका उन्हनि खे रोज़गार में मतिलबु मदद कंदी। अहिड़े ई तरीक़े सां असां बि हिकिड़ो प्लेटफॉर्म सिंधी ॿोलीअ में यानी पंहिंजी मादरी ज़बान में लॉन्च कयो आहे सिंधी माण्हुनि जे लाइ, छाकाणि त असां इहा ज़रूरत महसूसु कईसीं त सिंधीअ में मतिलबु जेके माण्हू आहिनि या सिंधी जा जेके नेशन जा जेके असांजा माण्हू आहिनि उहे टेक्नोलॉजी में बिल्कुलु मतिलबु पोइते आहिनि। ईअं ॾाढो सफ़ा पोइते आहिनि, पर मतिलबु काफ़ी मतिलबु नौजवान जेको आहे हिन खां वाक़ुफ़ु घटि आहे। उन करे असांजी इहा ई कोशिशि हूंदी त असां नौजवाननि खे सॉफ्ट स्किल्स सेखारियूं ऐं उन्हनि खे मतिलबु रोज़गार करण जे क़ाबिल बणायूं, त जीअं हू नौकिरी जे बजाए पंहिंजो रोज़गार कनि, ख़ुदि मुख़्तियार थी विया आहिनि। सही। अच्छा आफ्ताब, हाणे तव्हां ॿुधायो त
तव्हां पहिरें फेज़ में कहिड़ा कहिड़ा कोर्सिस या कहिड़े कहिड़े क़िस्म जूं स्किल्स पासे वेंदव त जीअं असांजो नौजवान जॉब मार्केट में सुभाणे खपी सघे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। काफ़ी अरसे खां हिकु ख्वाबु हो त हिकु अहिड़ी शइ तख़लीक़ कजे जंहिंसां असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ में असां कुझु पंहिंजे नौजवाननि खे जेके बेरोज़गार आहिनि या जेके जॉब नथा वठी सघनि या सुठे नमूने सां वरी सुठा कोर्सिस जेके IT जा नथा करे सघनि, उन्हनि खे हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म असीं प्रोवाइड कयूं जंहिं ते हू अची फ्री ऑफ कास्ट स्किल्स सिखनि, प्रोग्रामिंग सिखनि, सॉफ्टवेयर डेवलपमेंट सिखनि, वेब डिज़ाइनिंग ऐं डेवलपमेंट सिखनि ऐं फ्रीलांसिंग जा कोर्सिस कनि त उहे पंहिंजो रोज़गार घर वेठे पाण ई हासिल करे सघनि था। त इन ई तलाश में रहंदे मूंखे अदो मोहम्मद राशिद सां कॉन्टेक्ट थियो। पोइ मुंहिंजे त ज़हन में अॻ ई इहा शइ हुई। पोइ राशिद जो त हिकिड़ो तयारु कयल पोर्टल बि हो, त पोइ वरी असांजी हिकिड़ी हेलो हाई थी वई। पोइ वरी इन ते प्लेटफॉर्म ते गॾु थियासीं त छो न हिकु वेब सर्वर असीं परचेज़ कयूं ऐं पंहिंजे सिंधी ॿोली जी ख़िदमत जे लाइ हिकु आगाज़ कयूं, हिकु अहिड़ी शुरूआति कयूं जंहिंसां असांखे वरी ॿिया सुठा दोस्त बि मिलंदा। ऐं हींअर ॾिसूं पिया त असांखे काफ़ी दोस्त अहिड़ा सिंधी असांखे मोट ॾियनि पिया जिन खे इन शइ जी नीड हुई ऐं असां चाहियूं था त इन प्लेटफॉर्म जे ज़रिए असां अहिड़ा उन्हनि खे असीं स्किल्स ॾियूं जेतिरो असांजो एक्सपीरियंस आहे। मुंहिंजो मोर देन 20 इयर्स IT फील्ड में एक्सपीरियंस आहे, जंहिंमें प्रोग्रामिंग खां वठी काफ़ी शयूं जिन ते सुठी ग्रिप आहे ऐं पढ़ाईंदो रहियो आहियां। ऐं मां कोशिशि कंदुमि त बुनियाद खां वठी उन्हनि खे वरी जेके लेसन्स मुंहिंजा यूट्यूब जो चैनल बि आहे जिथे 160+ मुंहिंजूं वीडियोज़ बि अच्छा, रखियल उहो आहिनि। तव्हांजो कहिड़े नाले सां आहे? सर मुंहिंजे ई नाले आफ्ताब सुमरो जे नाले सां चैनल ओके, आहे। दैट्स गुड। हाणे दोस्तनि मूंखां ॻाल्हि पुछी आहे त इहो असांखे वेब पोर्टल मिलंदो किथां? त मां हींअर स्क्रीन ते मौजूदु आहे दी गाइड जे पेज ते, तव्हांखे जेका हींअर लाइव हले पियो ऐं तव्हांजे स्क्रीन ते साम्हूं हूंदो sindhiacademy.com। ऐं दोस्त जिन दोस्तनि पुछियो आहे न सिर्फ़ु उन्हनि ऐं ॿियनि दोस्तनि लाइ बि कारगर थींदो। ऐं असां कोशिशि कंदासीं त हिन दोस्तनि सां ही का असांजी पहिरीं आख़िरी न पर ही हिकिड़ो गॾियल प्लेटफॉर्म आहे। असां जिथे जिथे बि आया आहियूं कोशिशि कयूं त पंहिंजे दोस्तनि खे जेतिरो हथी वठि आहे अॻिते वठी अचूं। बुनियादी मक़सदु असांजो इहो आहे त असां सिंधी नौजवान खे कंहिं बि नमूने सां या सिंध में जेको बि नौजवान आहे जेको असांजी ॿोली सम्झी सघे थो उनखे असां अॻिते वठी अचूं। अवेश, हाणे तव्हां मुंहिंजे ख़्याल में हिन टीम में मोस्ट यंगेस्ट मूंखे महसूसु थियो पिया। असांजा ॾिसंदड़ ॾिसनि पिया था। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त सिंध जो नौजवान जेको सॼो ॾींहुं फेसबुक ते वेठो हूंदो, सॼो ॾींहुं टिकटॉक ऐं यूट्यूब ते वेठो हूंदो, पंहिंजे क़ीमती वक़्त खे ज़ाया कंदो हुयो, ज़ियान कंदो हुयो। पर अॼु मूंखे ॾिसी तव्हांखे सची पची ॾाढी ख़ुशी थी आहे त असांजो सिंध जो नौजवान ते इहो इल्ज़ाम आहे त हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको ही सोशल मीडिया आहे या जेका डिजिटल मीडिया आहे उनजो ग़लति इस्तेमालु करे थो। तव्हां पंहिंजो इहो तजुर्बो ज़रूरु असांजे नौजवाननि सां शेयर कयो त भई असां जेको वक़्तु बेमक़सद गुज़ारियूं था उनखे बामक़सद तव्हां वांगुरु ठाहे सघूं था। दोस्तों, मुंहिंजे ख़्याल में आवाज़ में प्रॉब्लम आहे। अवेश जो आवाज़ असां ताईं नथो पियो वञे। अवेश, शायदि आवाज़ में तव्हांजो प्रॉब्लम आहे। असांजो आवाज़ तव्हां अचे थो? ही दोस्तो तव्हांजे स्क्रीन ते मौजूदु आहे सिंधी अकेडमी जो वेब पोर्टल तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। तव्हां ॾिसी सघो था ऐं बिल्कुलु आसानी सां ई तव्हांखे मिली वेंदो। वरी मां तव्हांजो हेॾा बि स्क्रीन ते रखां थो त आसानी सां ही तव्हां ॾिसो दोस्तो त जेका दोस्तनि महिनत कई आहे ऐं सिंधी ॿोली जे हवाले सां जेको हिननि कमु कयो आहे उहो तव्हांखे आॾो आहे। दोस्तनि ज़बरदस्त माशाल्लाह कमु कयो आहे। तव्हां असांजी स्क्रीन ते ॾिसी सघो था दोस्तनि जी काविश जेका
सिंध जे नौजवाननि लाइ हिकिड़ो उत्साह आहे। मां पंहिंजो एक्सपीरियंस पियो शेयर कयां त तव्हां फेसबुक ते उन्हनि मां रिलेटेड टू यू जी 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 अवेस तव्हां ॻाल्हायो, तव्हांजो आवाज़ अचे पियो। अवेस तव्हां ॻाल्हायो, आवाज़ अचे पियो। पर मुंहिंजे ख़्याल में प्रॉब्लम आहे। राशिद तव्हांखे आवाज़ अचे थो मुंहिंजो? तव्हांजो सर आवाज़ अचे पियो। आवाज़ अचे पियो? हा हेलो जी अवेस जी हाणे अवेस आवाज़ तव्हां अचे ॻाल्हायो। पियो। अवेस तव्हां ॻाल्हायो, अवेस ॻाल्हायो। हा त मूं चयो पे उन्हनि माण्हुनि खे या उन सर्किल खे माण्हू ऐड करे छॾे फेसबुक ते, ताकी जेको आहे उन्हनि माण्हुनि सां लिंक हूंदासीं, उन्हनि जा प्रोफाइल ॾिसंदासीं, उहे कहिड़ियूं एक्टिविटीज़ परफॉर्म पिया कनि, त उहो सर्किल असांजो ठही वेंदो। पोइ असां जेको आहे ज़बरदस्त। जॾहिं बि सुबुह जो सपोज़ कयो सुबुह जो उथूं था, असांखे सुबुह जो फेसबुक ते शयूं ॾिसंदासीं त असांखे मिलंदी एजुकेशन जूं शयूं, त ऑटोमेटिकली असांजो माइंड ई डाइवर्ट थी वेंदो, इन्हनि शयुनि ॾांहुं हलियो वेंदो, एजुकेशन वारे हवाले सां हलियो वेंदो। त मुंहिंजो बि इहो अच्छा ई थींदो हो। हा ऐं जेको आहे अच्छा पंहिंजो अहिड़नि माण्हुनि खे एड अवेस करे मां वेठो। तव्हांखां पुछां, तव्हांजी पंहिंजी एजुकेशन केतिरी आहे? मां पंहिंजो बैचलर्स पियो कयां, 3rd ईयर में आहे। अच्छा माशाल्लाह। छा आई टी में पिया कयो या कंप्यूटर साइंस? हा IT में। दैट्स गुड। दोस्तो ॾिसो असांजो सिंध जो नौजवान केतिरो पंहिंजे धरतीअ सां कमिटेड आहे, पंहिंजे माण्हुनि सां कमिटेड आहे, ऐं कहिड़े नमूने सां हू पंहिंजो टाइम हकारी सरगर्मियुनि में, ऐं इहो असांजे सिंध जे नौजवान ते जेको इल्ज़ाम आहे, घटि में घटि हिन टीम इहो साबित कयो आहे त सिंध जो नौजवान हर वक़्तु पंहिंजे किर्त में लॻल रहे थो। जी पंहिंजो आफ्ताब, हाणे तव्हां छा था सम्झो त असांजो नौजवान हिन तव्हांजे प्लेटफॉर्म तां छा कहिड़े क़िस्म जी ट्रेनिंग वठंदो, ऐं तव्हांजो टारगेट छा आहे? तव्हां पंहिंजे लाइ टारगेट सेट कहिड़ो कयो आहे? असुल में सर असांजो सिंधी नौजवान खे काफ़ी मोटिवेशन ऐं मोबिलाइज़ेशन जी ज़रूरत आहे। अञा बि मां सम्झां थो असांजो सिंधी नौजवान काफ़ी जेको मज़ाया ड्रामाज़ ऐं इन्हनि ॾे थोरो इंट्रस्ट वधीक पियो रखे, जेका मुंहिंजो हिकिड़ो एक्सपीरियंस रहियो मां आहे। आफ्ताब हाणे तव्हांखे इते रोके, जेकॾहिं तव्हां मूंखे चओ त मां तव्हांखे शेयर कयां पंहिंजो तजुर्बो, मुमकिन आहे तव्हां जी पोइ सर। वधीक सवलाई सां थींदी। जी हाणे सर। हा मां हिन फील्ड में त मजमूई तौर ते मूंखे सहाफ़त में 30 साल थिया आहिनि, पर जेकॾहिं तव्हां यूट्यूब जी ॻाल्हि कंदव त अवामी आवाज़ मुंहिंजे ख़्याल में सिंधी जर्नलिज़म में या सिंधी सहाफ़त या डिजिटल मीडिया में पहिरियों वेब टीवी चैनल हुयो जेको बिल्कुलु। इन मैदान में आयो। बाक़ी त असां वटि ॿियूं जेके सैटेलाइट टीवी चैनल्स हुया, ऐं उन जेका पहिरीं टीम हुई उनखे लीड मां ई कयो हुयो, जेके दोस्त सम्झनि था। पर असांजी बदकिस्मती इहा आहे, हालांकि असां उनजे बि ख़िलाफ़ु न आहियूं, त असां जेके असांजे नौजवाननि जी स्किल खे ऐं टाइम खे बर्बाद यूट्यूबर्स कनि था, असांजो नौजवान उन पासे वधीक आहे। पर जेके शयूं हुन जी स्किल खे डेवलप करे सघनि थियूं, जेके हुन जे माइंड खे चेंज करे सघनि थियूं, हू समाज जो कारगर शहरी थी सघे थो, उन पासे असांजो सिंधी नौजवान बदकिस्मतीअ सां तमामु घणो घटि आहे। हिकु त असां वटि कंटेंट इन हवाले सां तमामु घटि आहे, ऐं मां सम्झां थो तव्हांखे शाबस आहे त हीअ जेको तव्हांजी कोशिशि आहे, मां वरी बि तव्हांखे चवंदुसि त हिनखे कनेक्ट ज़रूरु यूट्यूब सां तव्हां कयो हूंदो, ऐं यकीननि तव्हांजो यूट्यूब बि फौरी तौर ते एक्टिव थींदो। असांजो बुनियादी टारगेट इहो हणणु घुरिजे त हीउ जेको असांजो नौजवान थिड़ी वियो आहे, ऐं मां उनखे को उन जे हवाले सां मूंखे को ईअं पुख़्तगी कान्हे का, या मूं वटि हिकिड़ो वियन कोन्हे, त उहो बिल्कुलु वापसि ईंदो ई कोन, बिल्कुलु वापसि ईंदो जेकॾहिं असां हुनखे तमामु ज़बरदस्त कंटेंट डेवलप ॾियूं त असांजो इहो नौजवान वापसि अची सघे थो। आफ्ताब तव्हां हाणे पंहिंजी ॻाल्हि खे जारी रखो। हा, जीअं त सर तव्हां बि रियलाइज़ कयो था त असांजे नौजवान खे थोरो उनजो रुख मटाइणो आहे हिन तरफ़, स्किल जी जे जी तरफ़, त हू पंहिंजी ज़िम्मेवारी महसूसु करे। पर उहो तॾहिं थींदो जॾहिं इन जा बेनिफिट्स हू ॾिसंदो, हू कुझु अर्न कंदो, उन मां कुझु उनखे फ़ाइदा मिलंदा, त पोइ यकीननि उहो हिन तरफ़ अची वेंदो। पर उन लाइ असांखे वॾी महिनत करणी पवंदी, जिदोजहद करणी पवंदी, ऐं उन्हनि खे इहो अहसासु ॾियारणो पवंदो त हीअ फील्ड तव्हांजे लाइ केतिरी अहम आहे। तव्हां हिन तरफ़ अचो, तव्हां हिन थोरो एंटरटेनमेंट जी दुनिया खां थोरो हटी करे हेॾां सोचो, उन में
तव्हांजी ॻाल्हि खे आउं मञां थो त असांखे अहिड़ो कंटेंट आणणो पवंदो जंहिंसां हू अट्रैक्ट थिए ऐं बिल्कुलु असां सां हू माना मुतमइन थिए, पोइ इनशा ताला असां पंहिंजे गोल खे अचीव करे वेंदासीं। सही आहे। राशिद, हाणे भला इब्तिदाई तौर ते तव्हां कंटेंट रखियो कहिड़ो आहे? इब्तिदाई तौर ते ही कोर्सिस मूं जेके रखिया आहिनि ऐं तव्हांखे ॾेखारींदो हलां। जी जी बिल्कुलु, तव्हां स्क्रीन ते काफ़ी आहे। कोर्स पेंडिंग में आहिनि। जी जी आवाज़ अचे पियो ऐं स्क्रीन बचे पई? हा बिल्कुलु स्क्रीन आहे, तव्हां स्क्रीन ते आहियो हींअर। ठीकु आहे। जीअं ही ॾिसो फ्रीलांसिंग जो कोर्स आहे। हिन वक़्तु फ्रीलांसिंग जे ज़रिए खोड़ सारा माण्हू मतिलबु वॾे तइदाद में जेको आहे पैसा कमाइनि पिया घर वेठे, चंद मतिलबु कलाक जेको आहे कमु करे। ही कोर्स जेको आहे नौजवाननि खे काफ़ी हेल्प ॾींदो, जेके मतिलबु पंहिंजो सर्विसिस जेको आहे ऑनलाइन सेल करे सघंदा। तंहिंखां पोइ आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस में जेको आहे फ़िलहालु असां कुझु बेसिक जेको आहे कॉन्सेप्ट्स रखिया आहिनि। जीअं अवेश जोणो जेको हिन कोर्स खे तयारु कयो आहे ऐं मज़ीद हिन कोर्स जा वीडियोज़ जेके आहिनि ठहनि पिया था। इन सां गॾोगॾु हेठि हेल्थ सेफ्टी इन्वायरमेंट जे हवाले सां बि कोर्स आहे। माइक्रोसॉफ्ट वर्ड जो कोर्स बि आहे। ब्लॉगिंग बि आहे। ब्लॉगिंग हिन वक़्तु 2 नंबर ते ऑनलाइन अर्निंग रिसोर्स आहे। जेकॾहिं तव्हां ब्लॉगिंग जो कोर्स ऐं फ्रीलांसिंग जो कोर्स सुठे नमूने सां करे विया, तव्हां यकीन सां चवां थो त तव्हां ऑनलाइन सुठा पैसा कमाए सघंदव। तंहिंखां पोइ माइक्रोसॉफ्ट वर्ड आहे। हाणे माइक्रोसॉफ्ट वर्ड जी बि ऑनलाइन फील्ड में तमामु घणी डिमांड आहे। माण्हू त चवंदा त छा आहे, कुझु बि न आहे, पर जेकर तव्हां रिसर्च कंदव तव्हांखे ख़बर पवंदी त माइक्रोसॉफ्ट वर्ड जी डिमांड केतिरी आहे ऑनलाइन फील्ड में। आउं पाण इहो कमु करे चुको आहियां। उनखां अलावा सिंधी अदब बि आहे ऐं हुन सां गॾोगॾु जेकॾहिं ॻाल्हि निकिती आहे स्किल जी ॻाल्हि त हले पई, असांजो मौज़ूअ स्किल ई हुयो, त हुन सां गॾु फेसबुक जी ॻाल्हि बि निकिती आहे। तव्हां फेसबुक ते बि थोरो ॻाल्हाइणु चाहींदुसि त हीअ हिकिड़ी फ्रीलांस मार्केट प्लेस आहे। त हिते मूं सिर्फ़ु फेसबुक पोस्ट ते सर्च में लिखियो आहे त तक़रीबन 1952 सर्विसिस जेके आहिनि असांखे शो थियूं थियनि। ठीकु आहे। हर को हाणे डिफरेंट मतिलबु पैसनि में पंहिंजो सर्विसिस ॾिए पियो। को $5 में पियो ॾिए त कोई $15 में पियो ॾिए। ईअं ही ॾिसो त 1000 सर्विसिस जेको आहे हिन वक़्तु मतिलबु ऑर्डर कंप्लीट करे चुको आहे। 700 ऑर्डर, ईअं न आहे त हीअ फेक शइ आहे। हाणे तव्हांखे आउं हीअ ॾेखारियां। हीअ ॾिसो, आई विल क्रिएट ऑसम फेसबुक पोस्ट। ऐं जेकर हिन जो रेट असां ॾिसूं त हिन जो रेट आहे $15। $15 में ही 5 फेसबुक पोस्ट क्रिएट कंदो। फेसबुक पोस्ट 5 मिंटनि जो कमु आहे। 5 मिंटनि में तव्हां हिकिड़ी फेसबुक पोस्ट आराम सां ठाहे सघो था। उन लाइ ऑनलाइन प्लेटफॉर्म मौजूदु आहिनि। फोटोशॉप तव्हांखे सिखण जी का बि ज़रूरत न आहे। तव्हां ऑनलाइन वेबसाइट इस्तेमालु करे तव्हां फेसबुक बहितरीनु फेसबुक पोस्ट डिज़ाइन करे पंहिंजी सर्विस जेको आहे फ्रीलांस सर्विस ते सेल करे पैसा कमाए सघो था। ऐं ॾिसो त हिनखे 3 ऑर्डर क्यू में आहिनि, यानी 53 जेकर असां कंदो 45, यानी $45 हिन जा क्यू में आहिनि। त इहो आहे फेसबुक जो जेको पावर। इन खां अलावा फेसबुक जो तमामु वॾी डिमांड आहे। जी जी फेसबुक जे राशिद, ज़रिए तव्हां जेका फेसबुक जी मार्केटिंग करे कमाए सघो था। आई विल रन फेसबुक एड कैंपेन। हाणे ही फेसबुक जी जेका आहे न एड कैंपेन जेका आहे रन कंदो। ही तव्हां जेको आहे न कमु सिर्फ़ु हिकु ॾींहं जे अंदरि सिखी सघो था। हिन जेका क़ीमत आहे उहा $125 आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, हिन खे जेकॾहिं ऑर्डर ॾिसूं त असां 11 ऑर्डर क्यू में आहिनि। हाणे 11 ऑर्डर 125 जेकर असां कैलकुलेट कयूं $125 में त ही वञी थियो 1375। यानी 1375 ऑर्डर हिन जा माना मतिलबु पैसा हिन लाइ माण्हू खयूं बीठा आहिनि। चवण जो मक़सदु त फेसबुक सिर्फ़ु इन लाइ न आहे त तव्हांखे वेही सिर्फ़ु स्क्रोल कंदा वञो। फेसबुक खे तव्हां सुठे नमूने इस्तेमालु कयो, पॉज़िटिव वे में इस्तेमालु कयो, तव्हां हुन खां अर्निंग कयो। इवन तव्हां पंहिंजो सर्विस बि फेसबुक जे ज़रिए सेल करे सघो था। लाज़मी न आहे तव्हां सिर्फ़ु मतिलबु कंहिं ॿिए सोशल प्लेटफॉर्म ते वञी जेको आहे सर्विस सेल कयो। पंहिंजूं सर्विस पाण खे बि प्रमोट करे सघो था फेसबुक जे ज़रिए। तव्हां अहमियत यानी सही। का राशिद, अञा तव्हां ॻाल्हि एड करणु चाहियो त मां न त वरी ॿिए दोस्त ॾे वञणु चाहियां।
अच्छा हाणे मां आफ्ताब तव्हां ॾे ईंदुसि। जी सर। आफ्ताब मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हां ॾे? हाँ सर बिल्कुलु। हाणे मां कोर्स सिखणु चाहियां थो एज़ अ स्टूडेंट। मूंखे करिणो छा पवंदो? मूंखे तव्हांखे पैसा ॾियणा आहिनि, मूंखे पैसा तव्हांखे न ॾियणा आहिनि, तव्हां मुफ़्त में सेखारींदव। आया जेकॾहिं तव्हां मुफ़्त में सेखारींदव त इहो मुफ़्त वारे सेखारण वारो धंधो तव्हां आख़िर करे केसि ताईं सघंदो? क़ौम जो दर्द त ॾाढो भलो आहे, पर पेट लाइ त कुझु ॿ रुपया खपनि था न, उहो किथां हलंदो ॾिसो। जी सर, तव्हां ॾाढो भलो सवाल कयो। असां हाणे सेखारण जो त जेको असां तय करे छॾियो आहे त मुफ़्त में सेखारींदासीं। अच्छा, इहो माना मिशन तय थी वियो आहे? मिशन तय थियल आहे, इन ई बुनियाद ते असां ही वेबसाइट ठाही आहे, लॉन्च ज़बरदस्त कई आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। असां सिंध जे माण्हुनि जे बाक़ी तरफ़ां न सिर्फ़ु तव्हांखे मुबारकूं ॾींदासीं, पर असां इहा दुआ बि कंदासीं त सिंध खे तव्हां जहिड़े औलाद जी ज़रूरत आहे जेको असांजे माण्हुनि खे वधि खां वधि मदद ॾेई सघे। जी, पंहिंजी जी ॻाल्हि जारी जी रखो। सर। हाँ जी सर। बाक़ी उनखे हलाइण उन जा एक्सपेंसिस ईयरली सर थींदा आहिनि, जंहिंमें डोमेन प्लस होस्टिंग जो ख़र्च थींदो आहे। सही। उहो इनिशियली असां पंहिंजे ई माना खीसे मां कयो आहे, ऐं इहा हिकिड़ी सुठी स्टार्टिंग वरिती अथऊं, नियत हिकिड़ी कई अथऊं त अलाह साईं रस्ता ॿिया खोलींदो। इन में कुझु इंशाअल्लाह। अहिड़ा ऑप्शन्स बसि रखंदासीं, मे बी एडवर्टाइज़मेंट जा ऑप्शन्स आहिनि, या ही जेको असां हिन ते ब्लॉग्स लिखंदासीं, या अॻिते हली मे बी पंहिंजी सिंधी वरी गूगल एडसेंस में अप्रूव थी वञे त पोइ उन खां एडवर्टाइज़मेंट मां बि असांखे अर्निंग मिली सघे थी। ॿिया अहिड़ा काफ़ी रिसोर्सिस आहिनि जेके असां हिन वेबसाइट में इम्प्लीमेंट कंदासीं, जिन मां असांजी एटलीस्ट भला ख़र्च त निकिरी सघंदो, एतिरो असां इनशाला उहो करे वठंदासीं। सही। अच्छा मां ॾिसो हाणे अवेस फ़िलहाल जी 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 अवेस फ़िलहाल साहब, असांजो मोटिव इहो आहे त सिंध जे अवाम खे एजुकेट कयूं फ्रॉम लेटेस्ट टेक्नोलॉजीज़। दुनिया में जेके हींअर टेक्नोलॉजीज़ हलनि थियूं, सिर्फ़ु असां ॾींहं राति असां जेकी महिनत कई आहे न, सिर्फ़ु इन पंहिंजो जेको आहे ॿिनि लफ़्ज़नि लाइ त वाह पंहिंजे अवाम खे जेको आहे न असां एतिरो एजुकेट कयूं, असां जेको आहे इन लाइ कमु कयूं, इन्हनि शयुनि खे असां तंहिंजे करे ई कयो आहे। हाणे इन जी अर्निंग असां पोइ ॾिसंदासीं, पहिरीं असांखे रेस्पॉन्स त मिले, असां रिक्वेस्ट कई आहे, हाणे असांखे रेस्पॉन्स मिले, ॾिसूं रेस्पॉन्स छा थो मिले। सो इनशाला पंहिंजो उमेद आहे त भलो रेस्पॉन्स मिलंदो, वधीक ॾिसंदासीं। सही आहे। अच्छा हाणे राशिद मां तव्हां ॾे ईंदुसि। मूंखे ॿुधायो त राशिद मुंहिंजो आवाज़ अचे थो? जी जी अचे पियो। अच्छा राशिद, हाणे तव्हां टारगेट सेट छा कयो आहे त तव्हांजा जेके कोर्सिस आहिनि, मिसाल तौरु मां तव्हां वटि अचां थो, मां पंहिंजी सर्विस तव्हांखे ऑफर थो कयां त भई सिंधी ॿोली जेकॾहिं को सिखणु चाहे, उहो जंहिं बि लेवल जी सिखणु चाहे, हू जेकॾहिं CSS जी लेवल सिखणु चाहे थो, उहो तव्हां सां राब्तो करे, मां पंहिंजी सर्विसिस हफ़्ते में 15 ॾींहं जेतिरो तव्हां मूंखां टाइम घुरंदो मां तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियां। जेकॾहिं हू पटीअ खां पढ़णु चाहे, बिल्कुलु जेकॾहिं बुनियादी ABC जेका अलफ़ बे जीम आहे उन खां पढ़णु चाहे, उहा मां पढ़ाइण लाइ तयारु आहियां। जेकॾहिं हू PhD में का सर्विस वठणु चाहे थो फ्री ऑफ कास्ट, मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन प्लेटफॉर्म ते इहा मुंहिंजी ख़िदमत पंहिंजे ॿोलीअ लाइ मौजूदु आहे। जेको दोस्त हिन प्लेटफॉर्म तां मूंखां सिंधीअ जी प्राइमरी हिन खां बेसिक खां वठी PhD ते सिखणु चाहे, मुंहिंजूं सिंधी अकेडमीअ लाइ इहे सर्विसिस आहिनि। ऐं मां यकीननि सां ॿियनि दोस्तनि खे बि अहिड़े क़िस्म जी गुज़ारिश कंदुसि त हू जेके तव्हां पंहिंजी चाहियो था त तव्हांजी ॿोली साइबर वर्ल्ड में जेको आहे ज़िंदा रहे, त तव्हांखे पंहिंजो टाइम इन नमूने सां ॿोलीअ लाइ कढणो पवंदो। न त सिर्फ़ु फेसबुक ते दावा रड़ियूं, ट्विटर ते ट्रेंड हलाइण सां कुझु बि न थींदो। अमली तौर ते तव्हांखे पंहिंजी ॿोलीअ लाइ सर्व ज़रूरु करिणो पवंदो। जी आफ्ताब। माशाल्लाह। जी आफ्ताब, तव्हां कुझु चवणु पिया चाहियो? हा, इहो सर तव्हां चयो आहे त सर्विसिस तव्हां माना प्रोवाइड कंदव सिंधीअ जे लाइ, जी जी त बिल्कुलु। इन लाइ तमामु घणी असांखे ख़ुशी आहे। ऐं तव्हां जहिड़ा सीनियर्स असांजी रहनुमाई कंदा, तव्हांजी शफ़क़त जो असां ते हथु रहियो, अहिड़ा असीं उमेदु था कयूं त अहिड़ा ॿिया दोस्त बि असांखे अहिड़ा मिली वेंदा। हीअ हिकिड़ो असां यकीनन। सम्झो शुरूआति कई आहे, पर मां ॾिसां पियो त काफ़ी असांजा हींअर सिंधी जेके भाइर आहिनि, सिंधी बुज़ुर्ग आहिनि, सिंधी नौजवान आहिनि, हाणे सम्झां पियो त जागनि पिया। मूं इहो थोरो सही ऑब्ज़र्व कयो आहे। सही। त वधीक तव्हां न एक्सपीरियंस असां त वरी मूंखे ज़ाती तौर ते सची ॻाल्हि ॿुधाए त एॾी ख़ुशी थी
हाणे तव्हां या राशिद सां मुंहिंजो डायरेक्ट इनडायरेक्ट कंहिं नमूने सां राब्तो या वास्तो हुयो ऐं तव्हांजो मां यूट्यूब चैनल ज़रूरु ॾिठो आहे, पर मूला जेको सभ खां वधीक उत्साहींदड़ आहे उहो आहे सिंध जो नौजवान, ऐं उहो नौजवान ई तव्हांजे स्क्रीन ते आहे अवेस जूणो, जेको असां लाइ इहो छो जो सुभाणे लीड इन्हनि खे करिणो आहे। असां जी ज़िंदगी जा 30-40 साल अमली ज़िंदगी में गुज़ारिया आहिनि, तमामु यकीननि गुज़ारिया हूंदा। राशिद बि तमामु ज़बरदस्त कमु पियो थो करे ऐं दोस्त हुन सां राब्तो करे सघंदा, जेके हुन जूं सर्विसिस आहिनि उहे बि तमामु ज़बरदस्त आहिनि। राशिद, हाणे पाण टारगेट कयूं था त तव्हां छा पंहिंजे लाइ हिकिड़ो टारगेट ठाहियो आहे त कहिड़े कहिड़े कोर्स में तव्हांखे हींअर एक्सपर्ट्स मिली चुका आहिनि ऐं किथे किथे शॉर्टेज आहे त उते असां ही पंहिंजो प्लेटफॉर्म बि इस्तेमालु कयूं, सोशल मीडिया खे बि इस्तेमालु कयूं त जीअं उहे असांखे एक्सपर्ट्स मिली सघनि, जीअं असां पंहिंजे हिन तव्हांजे वेब पोर्टल खे वधि खां वधि दुनिया जो जेको तव्हांजो नारो आहे त पहिरियों त असां चवंदासीं दुनिया जो सभ खां वधीक शाहूकार, जिते सभ खां वधीक कंटेंट सिंधी ॿोलीअ में मिले थो। राशिद, आवाज़ अचे पियो? सर पहिरीं पहिरीं त असां वटि प्रोग्राम मौजूदु आहिनि। हाणे थोरी टेक्निकल ॻाल्हि था कयूं, में बि तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी। प्रोग्रामिंग इज़ फील्ड ऑफ कंप्यूटर जी जी, बिल्कुलु बिल्कुलु। असां वटि प्रोग्रामर्स मौजूदु आहिनि, असां वटि सुठा सुठा जेको आहे, ऐं पाण बेसिकली प्रोग्रामर आहियां ऐं जेको आउं इन्हनि शयुनि ते कमु कयां पियो, जेके जेतिरो मुंहिंजो हाल आहे त आउं पंहिंजो वीडियोस ठाहे उहे रखां पियो। हाणे असांखे पहिरीं पहिरीं कंप्यूटर साइंस में अचूं था या IT में अचूं था त नेटवर्किंग जा माण्हू खपनि। नेटवर्किंग जो असांखे बेसिक डेमो हुजे, उन खां पोइ एडवांस कोर्सिस हुजनि। बाक़ी रही ॻाल्हि, असांखे हर फील्ड जो हिकिड़ो हिकिड़ो बंदो खपंदो जंहिंसां असां कॉन्टेक्ट कयूं। असांजी कनेक्टिविटी सिधी सी ॻाल्हि आहे तमामु घटि आहे। असां हिकिड़ा महसूसु असांजा दुनिया जे साम्हूं हाणे डिस्प्ले थियाऊं, असां इहो सिस्टम खणी हाणे आया आहियूं त हीअ असां कयो आहे कमु। सही। राशिद, आवाज़ तव्हां गाइबु आहियो स्क्रीन तां, आवाज़ शायदि न पियो अचे। आवाज़ अचे पियो। साॻियो सवाल जेको सवाल पंहिंजे असांजे नौजवान अवेस जूणो ॾिनो, उहो साॻियो सवाल मां रखंदुसि त टारगेट जेको टीचर्स पाण सम्झूं या ट्रेनर्स हुजूं त हुन नौजवान IT जे हवाले सां कुझु फील्ड्स ॿुधायूं। तव्हां ॿुधाईंदव ई कॉमर्स वग़ैरह या इन हवाले सां जेकर तव्हांखे के दोस्त घुर्बल हुजनि। असां वटि थोरो तजुर्बो आहे, कुझु नेटवर्किंग आहे, त असां कोशिशि कंदासीं त उहे तव्हांखे दोस्त अरेंज करे ॾियो। जी, जीअं शेर आहे त हा मां तुंहिंजे बिना कुझु बि न आहियां, तूं गॾु गॾु हुजी त पोइ मां आहियां। ईअं ई त मतिलबु असां जेको अकेले सिर्फ़ु कुझु बि नथा करे सघूं, असांखे मतिलबु हिकिड़ी पूरी टीम जी ज़रूरत आहे। हिकिड़ो माण्हू केसि ताईं हलंदो, ज़ाहिर इहा ॻाल्हि आहे, हली हली आख़िरकार थकी पवंदो। उन करे असांखे टीम जी ज़रूरत आहे। असां इनिशियली तौर ते असां वटि काफ़ी उस्ताद बि शामिलु थिया आहिनि। आउं तव्हांखे थोरो ॾेखारींदो हलां। जी जी, काफ़ी उस्ताद आहिनि जेके फ्रीलांसिंग बि सेखारनि पिया, वेबसाइट जे हवाले सां बि सेखारनि पिया, ऐं असांखे तव्हां ग्राफिक डिज़ाइनिंग बि सेखारनि पिया। डिजिटल मार्केटिंग जो दोस्त बि आहे। त इन हवाले सां असां वेबसाइट जो जेको मेन सिफ़ो जेको रखियो आहे, यानी इंटरफेस, उहो सिंपल सादो रखियो आहे त जीअं माण्हू जेको नओं यूज़र अचे त उहो मुंझी न पवे। सही। जीअं तव्हां इंटरफेस खोलींदा, यानी sindhiacademy.com वेब ब्राउज़र में लिखंदा त हिते सभ खां पहिरियां हिते हेठि ॾिनल आहिनि हिकिड़ो रजिस्ट्रेशन बेतौर शागिर्द। जेकॾहिं तव्हां शागिर्द आहियो त हिन बटन ते क्लिक कयो। जेकॾहिं तव्हां उस्ताद आहियो ऐं हिन सिंधी अकेडमी में बेतौर उस्ताद पंहिंजूं ख़िदमतूं ॾियणु चाहियो था त बेतौर उस्ताद रजिस्ट्रेशन बटन ते क्लिक करियो। ईअं ई हिकिड़ो फार्म खुली ईंदो, उहो फार्म फिल करिणो पवंदो तव्हांखे। फार्म फिल करण खां पोइ तव्हांजी दरख़्वास्त जेका पेंडिंग में वेंदी, असां एक्सेप्ट कंदासीं ऐं उनखां पोइ तव्हां जेको आहे लॉगिन थी करे पंहिंजा कोर्स ठाहे सघंदा। काफ़ी जेको आहे दोस्तनि जेको आहे उस्तादनि राब्ता कया आहिनि। काफ़ी उस्ताद जेको आहे बेतौर हिन अकेडमी में शामिलु थिया आहिनि। उन्हनि जो काफ़ी जेको आहे थोराइतो आहियां। उमेदु कजे थी त काफ़ी जेको आहे ॿिया बि अञा जेको आहे इज़ाफ़ो थींदो असांजे हिन टीम में। अच्छा, ॿियो अॼु हैदराबाद में कुझु नौजवाननि
जी राशिद कुझु नौजवाननि हैदराबाद में बि लॉन्च कई आहे उहा जी हैदराबाद जो ई आहे। जी हेलो अगरि आवाज़ उहे अचे पियो बि मुंहिंजो? वेझा आहिनि, उहे उन्हनि कमु कयो आहे, उहे पंहिंजे ई दोस्त आहिनि वेझा, पर हुननि जेको कमु कयो आहे उहो मिली करे स्कूल लेवल फ्रॉम स्कूल प्राइमरी एजुकेशन उन्हनि सभिनी शयुनि खे पंहिंजो जेको आहे कयो आहे। ओके असांजो हाणे स्पेसिफिक हिकिड़ो टारगेट आहे स्किल ते फोकस कयो वञे। ज़बरदस्त ज़बरदस्त हुननि खे बि शाबाश ऐं आहे। वरी शाबाश तव्हांखे जी आफ्ताब तव्हां ॻाल्हि पे कुझु करणु चाहियो। जी जी सर, जीअं तव्हां पुछियो त जेके असांखे मुख़्तलिफ़ कोर्सिस जे लाइ दोस्त खपंदा जंहिंमें ई जी जी कॉमर्स वग़ैरह या प्रोग्रामिंग साइड ते, त इहो अर्ज़ु कंदो हलां त जेकॾहिं तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल चेक कंदव त उन में डिफरेंट काइंड्स ऑफ लेसन्स मुंहिंजा तव्हां रखियल आहिनि जिन में दोस्तनि खे ॿुधाए छॾियो जे स्क्रीन ते तव्हां प्रेज़ेंटेशन हींअर ॾेई सघो था तकड़ में, त उहो तव्हां भली जी यूट्यूब सर। ॾियो, न त तव्हां पंहिंजो लिंक दोस्तनि खे ॿुधाए छॾियो ऐं लिंक हा, कोशिशि करे हिते उन में सर जीअं जी जी सर्वर साइड लैंग्वेजिस PHP आहे, उन जा मुंहिंजा काफ़ी लेसन्स आहिनि जंहिंमें ई न कॉमर्स जूं वेबसाइट्स बि तव्हां ठाहे सघूं था। पंहिंजे यूट्यूब जो नालो दोस्तनि खे ॿुधायो त जीअं असां सर्च करे सघूं हुनखे। सर आफ्ताब सुमरो AFTABSOOMRO, सिर्फ़ु हाणे तव्हां जस्ट मुंहिंजो जीअं नालो टाइप थींदो उहो अची वेंदो। ओके हाणे जेॾी महिल तव्हां ख़तमु कंदव ऑफलाइन थींदासीं, तव्हां हिन ई चैट जी में सर। तव्हां किथे न किथे विझी छॾींदव त जीअं दोस्त तव्हांखे सर्च करणु चाहिनि त उहा लिंक हा सर। तव्हांखे आसानी सां हिते तव्हां पंहिंजे हेठि जेके दोस्त मैसेज हलाइनि पिया था उते करे विझनि। मां कोशिशि कयां थो जेकर हिते मूंखे मिली थो वञे त इहो वधीक बहितर थी पवंदो। जी जी हा तव्हां तव्हां ॻाल्हि कयो। हा, त उन में मुंहिंजा ये सर्वर साइड लैंग्वेजिस PHP, जंहिंमें फेसबुक वग़ैरह या ॿियूं काफ़ी जेके माना एप्लीकेशन्स तयारु थियनि थियूं ऑनलाइन, उहे उन जा मुंहिंजा लेसन्स बि रखियल आहिनि। कुझु वरी C# लैंग्वेज ते जेका डेस्कटॉप एप्लीकेशन ठाहिण जे लाइ उन जा मुंहिंजा लेसन रखियल अथव। हाणे वरी एंड्रॉइड ते आउं कमु शुरू कंदुसि, उन जा बि आफ्ताब अमन आउं सुमरो या रखंदुसि। आफ्ताब सुमरो? सिर्फ़ु आफ्ताब सुमरो सर। ओके हा ठीकु आहे। ओके तव्हां पंहिंजी ॻाल्हि जारी रखो त मूंखे लिंक तव्हांजो मिली वियो मुंहिंजो आहे। हा 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 लोगो हूंदो AS जो। हा सर। हा हींअर हिकिड़ो तव्हांखे सब्सक्राइबर मुंहिंजी शक्ल में मिली बि वियो ऐं दोस्तनि जे जी आॾो सर। मां तव्हांजो शेयर बि करे थो छॾियां। दोस्तो ही आफ्ताब सुमरे जो यूट्यूब चैनल आहे जेको तव्हांजे स्क्रीन ते हींअर यकीनन अचण वारो आहे, बिल्कुलु तव्हांजे स्क्रीन ते मौजूदु आहे। ही आफ्ताब सुमरे जो यूट्यूब चैनल आहे। तव्हां आसानीअ सां मूं बि हींअर सिर्फ़ु जस्ट आफ्ताब सुमरो सर्च कयो त मूंखे आसानी सां मिली वियो ऐं तव्हां आफ्ताब जे चैनल खे न सिर्फ़ु सब्सक्राइब कयो पर कोशिशि कयो त तव्हां हुन जूं जेके वीडियोज़ आहिनि उन्हनि खे इस्तेमालु करे पंहिंजो मक़सदु हासिलु कयो। जी आफ्ताब तव्हां ॻाल्हि जारी रखो। त ऐं जीअं जेका अॼुकल्ह तव्हां ॾिठो हूंदो त कार्टून ठाहिण जो हिकिड़ो स्किल तमामु हूंदो आहे, हा जंहिं ते तमामु काफ़ी उन में सर व्यूज़ तमामु घणा ईंदा आहिनि ऐं हा उहे चैनल तमामु घणो खपत जल्दी वॾी ग्रो आहे, कंदा आहिनि। वॾी खपत आहे हुनजी। त इहा थोरो घणो स्किल मां शुरू कयो आहे, उन ते प्रैक्टिस हले पई। कुझु मां रखियल बि आहिनि, तव्हां चैनल ते ॾिसंदव। ऐं जी जी ब्लेंडर हिकिड़ो सॉफ्टवेयर हूंदो आहे जेको जंहिंमें 3D कार्टून्स या सॉफ्टवेयर्स या वरी अहिड़ा इन्वायरमेंट ठाहिया वेंदा आहिनि, उन जा बि कुझु स्किल्स फ्यूचर में ठाहिणा आहिनि। काफ़ी शयूं आहिनि जेके असां कोशिशि कंदासीं त पंहिंजे हिन सिंधी अकेडमीअ ते रखूं ऐं नौजवाननि खे सेखारियूं। अहिड़ा काफ़ी मुंहिंजे ज़हन में आइडियाज़ आहिनि। ज़बरदस्त। अवेस हाणे हिकिड़ी ॻाल्हि असांखे ॿुधाइजो त तव्हां हिन में आहियो, तव्हां इदारे में पढ़ो था, तव्हां 3rd ईयर में हींअर आहियो। हा असांजो भला उते जेको सिंधी नौजवान आहे उहो केतिरो तव्हांखे सम्झ में अचे थो त हू पंहिंजे कम जे हवाले सां तमामु घणो आहे ऐं जेका IT जी जेका मार्केट आहे उन में हू खपत में अची वेंदो? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि बेसिकली पाण ॻाल्हि कयूं था त असांजो जेको अधु जेको यूनिवर्सिटीज़ में आवाम आहे उहो ॻोठ जो आवाम आहे। उनखे उहे सम्झनि था असां यूनिवर्सिटीज़ में आया आहियूं त यूनिवर्सिटीज़ में जेको पढ़ूं था त बसि उहो इनफ आहे, पर ईअं कोन्हे। यूनिवर्सिटीज़ खां अलावा असांखे स्किल्स रखणा पवंदा। दुनिया तमामु घणो फास्ट आहे।
रोज़ानो टेक्नोलॉजी में नयूं नयूं शयूं थियूं अचनि, नयूं नयूं इन्वेंशन्स थियूं अचनि, ऐं उन खां असां लापता आहियूं उन्हनि शयुनि खां। त बेसिकली जेको आहे इहो ई आहे त बाबा इंटरनेट ते अचो, इंटरनेट जी दुनिया ते अचो, ई लर्निंग प्लेटफॉर्म्स ते अचो, न ईअं न सिर्फ़ु त असांजे प्लेटफॉर्म ते अचो पर ॿियनि शयुनि खे बि एक्सप्लोर कयो। इवन तव्हां इंग्लिश में वठी वठो त कोर्सेरा आहे असां वटि वॾो प्लेटफॉर्म आहे, यूडमी प्लेटफॉर्म आहे जिते फ्री ऑफ कास्ट कोर्सिस पिया आहिनि। ऐं जेको आहे असांजी कोशिशि रहंदी त असां तक़रीबन उन जहिड़ो पंहिंजो सिस्टम ठाहे सघूं या उन स्टैंडर्ड जे मुताबिक़ ठाहे सघूं। ऐं हींअर रीसेंट जेको मसइलो हले पियो, आउं सम्झां थो मसइलो आहे त पंहिंजो यूनिवर्सिटीज़ ई लर्निंग या LMS अप्लाई करे छॾिया, ऑनलाइन मैनेज पंहिंजो लर्निंग सिस्टम। त उन में वॾे मां वॾो इशू इहो आहे असां वटि त सिग्नल्स कोन्हे, असांजे एरियाज़ में सिग्नल्स कोन्हे। वॾे मां वॾो प्रॉब्लम इहो आहे असांजो अधु जेको यूनिवर्सिटीज़ जो आवाम आहे या उहो ॻोठनि में वेठो आहे, अहिड़ियुनि जॻहियुनि ते वेठो आहे जिते सिग्नल्स कोन्हे। त पहिरियों असांखे माना वरी बि फिरी सिरी त इहो मसइलो असांखे हल करणो पवंदो, सिग्नल्स। सही आहे, बिल्कुलु सही आहे। अच्छा आफ्ताब, हाणे नौजवान ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। असांजा प्रॉब्लम आहे, हिन में कोई शक न आहे। जीअं मंझंदि मूं हिकिड़ो सेशन कयो जेको डॉक्टर प्रोफेसर फतेह मोहम्मद गुरफत साहब कुझु मुमकिनात मां कंहिं दोस्त ज़रूरु ॾिठो हूंदो, राशिद मुमकिना ॾिठो हुजे तव्हां न ॾिठो हुजे, उन ते बि असांजी इहा ई ॻाल्हि थी त भई त असां वटि त सिग्नल आहे ई कोन, बिजली कान्हे का ऐं दाह करे थो। पर उन जे बावजूद बि मां ऑनलाइन क्लासिस ऐं ऑनलाइन एजुकेशन जो ज़बरदस्त हामी आहियां, छो जो मां इन उज़र खे क़बूल करण लाइ तयारु न आहियां त असांजो जेको नौजवान चए थो त बाबा मूं वटि त इंटरनेट आहे ई कोन। अच्छा मज़े जी ॻाल्हि त हू जेका इहा ॻाल्हि मूं वटि इंटरनेट आहे ई कान, उहा बि ॻाल्हि थ्रू इंटरनेट जे थो करे। हाणे मां इहा ॻाल्हि क़बूल करण लाइ कीअं तयारु थियां त असां वटि इंटरनेट जी सहूलियत आहे ई कान। पर इंटरनेट हर कंहिं वटि आहे, ठीकु आहे, थोरा घणा सिग्नल हर कंहिं वटि आहिनि, पर लाइव स्ट्रीम लाइ असांखे तमामु ठीकु घणा आहे, हा सिग्नल्स खपनि, बिल्कुलु सही आहे, स्ट्रॉन्ग बिल्कुलु सही आहे। इंटरनेट खपे। तव्हांखे ख़बर आहे हिकिड़े गॾे गाॾे वारे वटि हिकिड़े मोची वटि बि फेसबुक आहे, उहो पंहिंजी मोबाइल ते ब्राउज़ करे थो। अॼुकल्ह जेको मां ॾिसां पियो त उहो हर को न ब्राउज़ करे पोइ अवेस असां यूट्यूब जे बजाए असां फेसबुक खे वधीक इस्तेमालु कयो, यूज़र फ्रेंडली आहे उहो। करे सघिजे थो, माण्हू कनि पिया, लाइव स्ट्रीम कंदा आहिनि, जेके टीचर्स हूंदा आहिनि उहे बि कंदा ई इन लाइ आहिनि। त असांजा जेके फेसबुक फ्रेंड्स आहिनि, जेको फेसबुक सर्किल आहे, उन ते माण्हू एड करे छॾींदा आहिनि, पेज ठाहे उन ते करे छॾींदा आहिनि। ऐं फेसबुक ते त हींअर नओं फीचर बि अची वियो आहे त फेसबुक तां तव्हां अर्निंग करे सघो था बाय थ्रू। जीअं यूट्यूब ते असां वटि जेको आहे मॉनिटाइज़ेशन जो सिस्टम हूंदो आहे, ईअं असां वटि फेसबुक ते बि उहो सिस्टम अची वियो आहे। असां वटि त अञा ताईं पाकिस्तान में शायदि कुझु दोस्तनि जो चवण आहे त अञा अर्निंग उन मां न थी सघी आहे। कुझु चैनल्स आहिनि असांजा जेके अर्निंग कनि पिया। फ़िलहालु पाकिस्तान में उहो माना हिकिड़ो छा चइबो आहे लिटरली अवेलेबल कोन्हे, उन जा ॿाहिरीं IP हणी या ॿाहिरीं एड्रेस रखी करे तव्हां यूज़ करे था सघो, तव्हां अर्निंग करे सघो था। असांजा सिंधी कुझु दोस्त आहिनि जेके इन मां अर्निंग कनि पिया। सही सही सही। अच्छा हाणे आफ्ताब, पाण लॻभॻि अधु कलाकु ॻाल्हाए चुका आहियूं ऐं दोस्तनि सेशन ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां ॿुधो बि आहे। तव्हां का जी शइ सर। शेयर करणु चाहियो त हिकिड़ी ॻाल्हि सभिनी दोस्तनि यादि रखूं त वरी मां साॻी ॻाल्हि कंदुसि त हीउ गाॾो हलंदो तॾहिं जॾहिं हिन गाॾे खे धिकण वारा असां सभु थींदासीं। हीअ जेके तव्हां 4-5 दोस्त आहियो, मां नथो सम्झां त जेकॾहिं असांजो मतिलबु आहे असांजा IT टीचर्स, असांजो मतिलबु आहे असांजा जेके साइंस ऐं टेक्नोलॉजी सां वाबस्ता दोस्त, न सिर्फ़ु पाकिस्तान बल्कि पाकिस्तान खां ॿाहिरि बि आहिनि। मां कोशिशि कनि त हीउ तव्हांजो जेको मैसेज आहे जेको वधि खां वधि दोस्तनि ते असां पहुचाए सघूं था। इन ई करे मूं यूट्यूब जे बदिरां फेसबुक खे तरजीह ॾिनी असां जीअं वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुचूं। ऐं यकीननि असां अॻिते हली वरी 8 ॾींहं 15 ॾींहं महीने ॾींहं वरी सेशन कंदासीं। असांजो टारगेट आहे त हिकिड़ो असां वटि स्टूडेंट अचे, ॿियो टारगेट त असां वटि सुठो टीचर अवेलेबल अचे। तव्हां इन हवाले सां का ॻाल्हि रखणु चाहियो त आख़िर इहो मुंहिंजो सुवालु टिनिनि खां आहे। तव्हांजो सर सुवालु सुठो आहे, हिकिड़ी शुरूआति आहे, उमेदु रखूं था त मोट सुठी मिलंदी। असांजी शुरूआति हिकिड़ी नेक नियती वारी आहे सर, त उमेदु था कयूं त सुठी मोट मिलंदी। ऐं तव्हां सां अॼु पहिरीं मुलाक़ात आहे त आउं इहा ख़्वाहिश रखां थो त तव्हांजो सर तारुफ़ थी वञे ऐं तव्हां
जे हिसाब सां थोरो असांखे नॉलेज मिले सर। बसि पाण कचहरियूं रखंदासीं। मां डॉक्टर कासिम राजपर ऐं गुज़िरियल 30 सालनि खां सहाफ़त सां वाकियल आहियूं। कमु इहो ई आहे जेको तव्हां पिया कयो, पर हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो प्लेटफॉर्म आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त तव्हां समूरनि दोस्तनि खे जेको आहे सो सर बेसिकली किथां जा ऐं करंटली किथे? मां कराची में हूंदो आहियां। अच्छा अच्छा, कराची में हूंदा आहियो। जी जी हूअं जेको ईअं बाय प्रोफेशन डॉक्टर? जी जी मां प्रोफेसर आहियां। ऐं हाणे साॻी अच्छा। ॻाल्हि मां राशिद ॾे हलंदुसि। राशिद, तव्हां का ॻाल्हि रखणु चाहियो था? राशिद, आवाज़ अचे थो? जी 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 आवाज़ अचे थो? हा मुंहिंजो मां साॻियो सवाल जेको मूं आफ्ताब खां पुछियो उहो तव्हांजे आॾो रखणु चाहींदुसि। जेड़ा असां इहो ई चवंदासीं सभिनी खे मतिलबु दावत था ॾियूं त तव्हां अचो हिन प्लेटफॉर्म ते, असां सां गॾु हलो ऐं हिन सिंधी आवाम जेको आहे सिंधी माण्हुनि खे हिन टेक्नोलॉजी दौर में दुनिया सां जेको आहे न कुले में मतिलबु बराबरि रखण में जेको आहे न बीहारण में असांजी मदद कयो। सही। अच्छा हवेश, तव्हां का ॻाल्हि रखणु चाहियो? बस इहो ई चवणो आहे त बाबा कनेक्टिविटी एक्चुअल असांजो इशू आहे कनेक्टिविटी। वॾा अचनि आॾो, जीअं तव्हां अॼु असांखे घुरायो या अॼु तव्हां असांखे इंट्रोड्यूस करायो, ईअं असां चऊं था तव्हां अचो असांजे प्लेटफॉर्म ते, तव्हां पंहिंजा कोर्सिस हुते ऑफर कयो, तव्हां इन्हनि शयुनि खे शेयर कयो, तव्हां स्टूडेंट्स ताईं पहुचायो, उन्हनि स्टूडेंट्स ताईं जिन खे ज़रूरत आहे, रियल में ज़रूरत आहे, जेके यूनिवर्सिटीज़ खे अफोर्ड नथा करे सघनि, जेके कॉलेजिस खे अफोर्ड नथा करे सघनि, पर उहे मायूस न थियनि। ही प्लेटफॉर्म उन्हनि लाइ आहे, ही हिते अची स्किल सिखी था सघनि ऐं सुभाणे इन मां अर्निंग करे पंहिंजो गाॾो धिके था सघनि। दोस्तो, तव्हांजी वॾी महिरबानी। मां हिकु भेरो ॿीहर शुक्रगुज़ार आहियां अवेश जोणे जो, आफ्ताब सुमरे जो ऐं असांजे दोस्त मोहम्मद राशिद जो, त हुननि असांजे हिन फेसबुक लाइव में न सिर्फ़ु मां त चवंदुसि त हीअ बाज़ाब्ता तौरु जेका लॉन्चिंग आहे उहा हुननि ज़रूरु अॻु में कई हूंदी, पर मूंखे बि इहो एज़ाज़ु हासिलु आहे त असां हीउ प्लेटफॉर्म उन्हनि खे फ़राहम कयो ऐं हुननि हिकिड़ी ॻाल्हि रखी। उहा हीअ ॻाल्हि सिर्फ़ु हिननि जी न हुई, पर मजमूई तौर ते सॼी सिंध जे माण्हुनि जी ॻाल्हि हुई ऐं असां कोशिशि कंदासीं त अॻिते बि हिननि दोस्तनि खे हीउ प्लेटफॉर्म ॾियूं जीअं हू वधि खां वधि हीउ जेको क़ाफ़िलो आहे जेको हिननि 4-5 दोस्तनि शुरू कयो आहे, उन में अॼु 4-5 दोस्त आहिनि, सुभाणे 100 हूंदा, महीने खां पोइ 500 हूंदा, उन खां पोइ 1000 हूंदा ऐं सॼी दुनिया मां हज़ारे उस्ताद ऐं शागिर्द हिन क़ाफ़िले खे, जेको सिंधी ॿोलीअ जो क़ाफ़िलो आहे, सिंधी अदब जो क़ाफ़िलो आहे, सिंधी टेक्नोलॉजी जो क़ाफ़िलो आहे, साइंस जो क़ाफ़िलो आहे, इन खे समूरा दोस्त गॾिजी सॼी हलाईंदा। इन सां गॾु कासिम राजपर खे ॾींदा इजाज़त। अलाह। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।